Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई इतनी जुमन खे सूबेदार पकड़ियो इहो त ॾाढो भलो थियो पर इहे छोरा साजू ऐं ताजू जेके पकड़िया आहिनि न इहो ॾाढो ग़लति थियो यार। इहे धक जा सफ़ा कोन्हनि, इन्हनि खे न धक लॻो अॻियूं पोयूं सचूं कंदा अहिड़ियूं सचूं कंदा जो असांजे आपे ॾाढे ई कोन ॿुधो हूंदो। हा पर धनु सां इन लाइ कूड़ हणणो पवंदो। कहिड़ो कूड़ हणा इन लाइ कुझु सोचां, अहिड़ो सोचां जो कॾहिं मुंहिंजे पीउ बि न सोचियो हूंदो। रख मौला ते डीज़ल ते पकड़ त पाइजे अरे दिलाइजे पकड़ त पाइजे। तहां रुगो मुझे हथ अचो, तहां जो कीमो करे मार्केट में न खपान मुखे मुस्तासन न चइजो। को बिना है घट के खां को बिना है घट के खां सब चढ़ियल हिते चोट तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोट तई न छड़ी दी मास मां भी आंड्रा गुंड्रा बाहर कड़ी छड़ी दी मास। माने सेठानी के न छड़ी दस उन मुझी बेइज्जती कईया गोलन सासली उड़े छड़ी दी मास। यो तो ठीक है पर बीच को पिस्तौल यो जो ये मठा रहा यो उपति गोलो छने उपति गोलो जेकर उपति गोलो छने त वात पाजे खोपे जड़ो नथी वई इन करे तने के साफ करे ने जी कट दी रहा त जी गोली निकले न तसरी जरा अटक दी वनी ए काकड़े में लगे हल्लेड़ी बंद कर तो ठका ओ मां वरी भी सोच वो चिलकड़ी जी मां है यो तू बिना विसार त मां भी तुजी मां हां त तू जो इतनी थण वाली सस जो ये गोली सा नसू न उड़ाए छड़ाओ। हल्या मारे छमार साईं खबर पए रे तोवारी तरकीब कमाल करे छो पहलवान जी बैटरी डाउन थी वई। बैटरी किथे बैटरो बसे हुंदो छ वडो बैटरो पर बुध हाने छा कजे बस गिरती ही दीवार को एक धक्का और दे हल्या पहलवान अरे ड्रिप जो कुओ तोनी इते निकल हो छा पर फाटो रिवा जो हाणे जो फाथो आ न इने जे फासण जो फायदो था वठो कीअं भला हे ॾिस चरिया जो को पावली के तलाक वारो सिस्टम कयो न चाचे कलुआ हां यो है न कागज ते सब कुछ लिखल आ रुगो ने टोनी जू सयूं कपंदियो ओ यो कंटो इते सयूं अरे मथू हे छिपकरी पे दस काडे दी हां जे कले सही न कई त अंगूठा जोरी दाणा ही हल वो जल टोनी पुत्रा मौत भलो या सकराते लालू मौत भलो यार मेरे छिपके हटायो प्लीज मस्त पुत्र फाथो ही हटाईंदासी पर एकड़ो शर्त केड़ी शर्त अरे जल्दी बुधायो जेल मुझी चूर थी होई है बाबा ही देखो छो कागजान ते सही करे छाजो दस्तावेज बाबा इन पन्ने ते लिखल आ तकड़ो पर साथ हो रे इते लिखल आ मां अक्ल बालिग बात वकील टोनी बजे होश हवास में कलुआ जी न्याणी पावली के तलाक तो जा मैं सही कॉल के दे नथो करी न पियो ते मर कद दे सही कर ने तलाक न बुढ़िया अम्मा यो जाती करे दिसे नथी अंधिया बंदूक थी साफ क्या बंदूक हाँ ऊ तो मां ॾिसां थी पर कंहिंजे लाइ हाणे वरी इहो बि ॿुधाया कंहिंजे लाइ
अखर पढ़ाया माए तारा पटे ॾिस कज़ी ऐं बल्लू पढ़िया ई मुंहिंजे दुश्मननि जा नाला अम्मा ये कारतूस काॾे कंदी इहे कारतूस पाणीअ में मिलाए बलूअ ऐं कज़ीअ खे पीआरींदसि पीआरींदी तो जो ॿुधायो त मामा हे बलू पलांत ते थो निकिरे पियो जेसीं ताईं हू मूं वटि पहुचने मूंसां पलांद कनि तेसीं अॻ में ई वञी कज़ीअ ऐं बलूअ ॿिन्ही जा लाछ केराईंदसि पी पी कंहिंजो थी नंबर मिलाए पुलिस जो न मां कैमरा वारनि खे थी कॉल कयां उन्हनि खे ॿुधायां न त सिंधी ड्रामनि में वरी हथियारनि जी नुमाइश थी थिए एॾे चोरी छॾ रख सीन कटजी वेंदी त सेठियाणीअ जो सुर बि वेंदो सिर बि वेंदो तूं चुप करे वे हीअ किस्त गुज़रणो ॾे अते वलूअ खे ऐं कज़ीअ खे ॿुधाइण थी चाहियां त सेठियाणीअ खे बंदूक बि हलाइण ईंदी आहे छो जो मुंहिंजो पीउ वॾो तोपजी हो बुलेलीअ सां फूसड़ियूं मारींदो हो मां उन्हे जी धीउ आहियां सेठियाणी सिर ॾींदी सुर कंहिंखे बि न ॾींदी अम्मा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तूं बंदूक खणी उन्हनि ॾे वेंदी ऐं हो वरी तोखे छॾे ॾींदा जेको थियो ॾिठो वेंदो पर ही नाले वारा कारतूस ज़रूर इस्तेमाल थींदा ज़रूर ठकाव थींदा ठकाव छाजा अम्मा कूड़नि जा न कारतूसनि जा ठकाव अम्मा वरी बि सोच जेकॾहिं इहे ॿ खून कंदीअ न त जेल में हली वेंदी ऐं तूं जेकॾहिं जेल में वई त पोइ मुंहिंजो छा थींदो तुंहिंजो कुझु कोन थींदो तूं बंदूक हलाइण सिख हा हिननि कारतूसनि सां हिननि जे कननि जूं पापड़ियूं उॾाए छॾजाए होश में आई या न मां त होश में आहियां पर तुंहिंजे मथां किरियुसि छो उथी छो नथो उथी मार खां पवनी जेको कमु मूं तोखे चयो उहो त तोखां कोन थियो उल्टो लालू ऐं मवाली मुंहिंजा कम लाइ विया अरे मूंखे ॾाढो जेल में सूर पइजी वियो आहे मूंखे हाणे डॉक्टर ॾे वठी हल हल त कहीं डॉक्टर ॾे वठी वञा पई न गिचीअ में हिला दिया हो बेटा सेठ धनु किथे आ बाबा हिते या ख़ैर त आहे खैर नाहे अरे छा थियो आहे लाठी छा ते रड़ियूं थो करी तुंहिंजो थो पुछांस बाबा हथियारनि सां माण्हू घुरा असुल वारो करे डीज़ल ते वारो कर छो छा थियो आहे धाड़ेलनि हमलो कयो आहे छा बाबा धाड़ेलनि हमलो न कयो आहे इहो निभागो जेको आहे नालो सवलो आहे पर मूंखां विसरी आहे मवाली मवाली न कलू विलायती सेठ धनुअ ते कलू छो कावड़ियो आहे सॼे ॻोठ खे ख़बर आहे टोनी जी शादी पावली सां कंहिं कराई सेठ धनुअ टोनी तलाक न थो हुजे त कलू कंहिंखे मारींदो सेठ धनुअ खे ये मामा ये छॾ फोरस घुरा सूतरी सूबेदार खे घुरा त चौधारी पहिरो ॼन पहिरो हा इहा ॻाल्हि भली कई अथई बाबा इहो कलू आहे न मूं जॾो हथियार खयो तोखे मारण थो अचे मारण गोलियूं ॾाढियूं अथसि जेकर गोलियूं बची वयूं न चवंदो रोनक जो मक़सदु फायरिंग कयां डीज़ल ते विलायती जी घोबाट खे लेटायो वञा मां हलां थो ॾाढी हेलो पानी छुड़ी हो हाँ बियो मां अचां थो हाँ जल्दी में थो अचां काॾे हलो सुतली कलू हे पिस्तौल खणी करे थो वञी वञा थो अॼु टोनीअ खे मारण धुप कंदो सांस बाबा तू टोनी खे मारी दे हा मां इज्जत सां पावली जी तलाक घुरीमांसि पर उहो इज्जत मां न ॼाणे धुप कंदो सांस पोइ ख़बर पवंदसि असल मसलो आहे पावली खे तलाक ॾियण जो जे निभागो तलाक नथो हुजे मारे जान छॾायांसि रिनी न्याणी त मुंहिंजी आज़ाद थींदी न बाबा
मां त आज़ाद थींदम पर तू जो टोनी जे केस में कैदगार थींदे पो बावली जेल में न घर खां सुठी मानी मिलंदी आ। इते जेॾी महिल मानी ॾियो था इहो माण्हू जो रुॻो पिटको आ। अॼु कोन कमायो अथई हीअं न कयो अथई इन खां बहितर वञी जेल में रह। अॼु जा टोनी रहंदो जा मां। अरे ही इसका सही ना जम सफ़ा जहिड़ो विलायती साहब आहे विलायती जहिड़ो पर विलायती न आहे। सिपाही चपर कयो ख़बर तोखे मूं ॾिसण लाइ चयो न वॾा छो थो ॾिसी। सुतली साहब किथे आई सवेल खां नंबर मिलाए मिलाए मुंहिंजूं आङुरियूं थकिजी पयूं आहिनि। सेठ साहब मां अड़े मां बा खे छॾ तकिड़ो हिकिड़े मिंट में पहुच। सेठ साहब मां तव्हां रोहतक खां तक़रीबन कलाक खन जे पंध ते आहियां हिकिड़े मिंट में कीअं पहुचंदुसि। सुतली साहब मुंहिंजी ज़िंदगी खतरो आहे जेकॾहिं हिकिड़े मिंट में न पहुते न त तुंहिंजी टूटी मां कारे पाणीअ ते हणाए छॾींदुसि सम्झी। हुकुम मुंहिंजा काका मतलब आका। अब लालू चङो जो तव्हां अची वियो। अची छा वियासूं हे ॾिस ए टोनी पावली के तलाक ॾिनी आहे पूरो पनो भरियल आहे शयुनि सां। छा टोनी कागरनि ते सही करे छॾी। हा बिल्कुलु होश ऐं हवास में है न बा। हा मां बीठो अचो मां बीठो अचो। अब्बा लालू इहो त सुठो थियो पर छा पर बाबा पिस्तौल खणी टोनी के मारण वियो आहे। चङो थियो आहे छा अकुल कोन्हे छा हेॾो छा ॾक थियो आहे त मां अञा साॻा कम कंदुसि वधि भला ॿुध पिस्टोल में गोलियूं हुयूं। हाँ हाँ ॿ चार त गोलियूं हूंदसि न। 4 गोलियूं माना त पहिरीं गोली त चाटो कलू फायर कंदो हवाई त हुनखे डेॼारिया ऐं ॿी गोली हुनखे गुछाए हणंदो छो त हणंदो त मरी पवंदो न माण्हू। मां सम्झां थो 3 गोली बि ईअं ज़ाया थी वेंदसि। 4थी गोली टोनी पाण गुछाईंदो। 5 गोली छो करी खुदा जी सलाई ॾेई हे गोलियूं गड़ी ॾे त चाचू अलाए किथे पुॼंदो वारो। हा बामा वाली वारो कयो उहे मोए जे मथे में बुह भरियल आहे। हाँ ये ट्रक भरियल हूंदी आहे पोइ मैं हूअ ठंगासीं त बुह शोर जे मथे मां कढंदासीं ईअं सही आहे न। अरे हाले बालो कर हॉल में मारे न के विझा तकड़ कर हले इहो अदा नंढा जीअं था वॾा साॻोठ जे माण्हुनि खे वेढ़ाए पाण में तबाह कयो। कल्ह को ॾींहुं इहो विलायती डीज़ल ते हा इहो तोखे ईअं असांखे पाण में थो विढ़ाए। खुट को न करदा तूं मिले पुलिस ताईं पोइ पहुचाईंदासीं पहिरियों त पाण कुटको ॾींदासीं। हा ईअं था छॾियूंसि असांखे थाणे ते पहुचायो अथई ऐं असां घाणे ते पुॼाईंदासीं। अदा नंढा हो ॾिस हा दा वॾा इहो थिए पिंजरो शैतान न वञई हल। अदा नंढा जीअं था वॾा लिकी वियो पर केतिरो लिकंदो। अदा परेशान न थी नींगर नंढी जुमा बि खणा बीतो काॾे मिलाए ताड़ो त मिलायूं पर वियो काॾे। सेठ साहब जेॾी महिल तव्हांजी फोन आई असां ओॾी महिल हिकु वॾे ॾोहारी जी तलाश में हुआसीं। जंहिं ॾोहारीअ खे तव्हां तलाश पिया कयो न उहो मूंखे मारण लाइ निकितो आहे सम्झी। मारण छा ओके सर। अरे रे तव्हां एतिरी देरि छो कई। अरे बस कर बोड़ा वॾा जीअं तव्हां आया हो न ईअं त असां नथा अची सघूं न छो जो तव्हां हो डीज़ल ते ऐं असां सीएनजी ते। अरे बाबा कचहरीअ खे छॾियो मोर्चा संभालियूं सो बि हिन लठ सां। अरे फिलहाल हली पहिरियों त ॾियो न मां तव्हांखे राकेट लॉन्चर घुराए थो ॾियां। पंचर वॾा मंडो माण्हू आस्ते आस्ते पियो हले जॾहिं हेसिताईं पहुचण में देरि थिए भला चाहे पाणी पियारींदा पंहिंजी बि अचो। ॾिसो न सेठ साहब लखनि करोड़नि जा केस था हल कयूं न चाह माना पाणी न बीड़ी न सिगरेट आहे कुझु त हुजणु घुरिजे न। अरे तव्हांखे सभु कुझु मिलंदो बीड़ी मिलंदी माचिस मिलंदी सिगरेट मिलंदी केक मिलंदा रुगो चाहियूं संभालियो। जायूं सेठ साहब दस्तावेज़ ते लिखी ॾींदो या ईअं वञी वेही रहो। अरे पोज़ीशन थो चवां विढ़ण अचे खिलाफ़ मुंहिंजा जानवर सिपाहियो वॾा जान पात। अरे हा इहो ई हाणे ईअं कयो बंगले जी कुंड में फैलिजी वञो पर ख़्यालु कजो बाथरूम ॾे न वञिजो। अरे छो ख़बर अथव ओॾे त मारंदुसि अधु कलाक वेहंदो आहे मुंहिंजो मतिलबु आहे त मां उते पोज़ीशन वठंदुसि जिते दुश्मननि खे शक बि न पए। ओके सर। हलो जल्दी कयो वात छा के पकड़ केकनि जी पार अथव।
कौन छॾींदो सांस ओ फट मारींदो सांस टोनीअ जो पुट पंहिंजो पाण खे सम्झे छा थो टोनीअ खे पुट ॼाओ ॿुधाई न कोन बलू घणो न ॻाल्हा ब्रश पर मुंहिंजे मथे ते चढ़ी वियो आहे मां अॼु टोनीअ खे ज़रूरु मारींदुसि न ढलजांइ मूंखे इन मसइले में अरे झलियाए कोन थो पर तूं टोनीअ खे छो मारींदे आख़िरकार छो मिंथियूं करे करे बीठो हुआसि निभागो ॾेई कोन थो छा पैसा नथो ॾे अरे न न तलाक तलाक कंहिंखे तोखे अरे अंधा न मुंहिंजी धीउ पावली खे अरे पोइ माण सां तलाक ॾी अकुल जा अंधा तलाक जो नथो जे मारे दुफ करे छॾियांसि त मुंहिंजी न्याणीअ जी त जान छुटी पवंदी तलाक खां पोइ बि इज़त टोनी जे मरण खां पोइ बि इज़त ॻाल्हि त मिड़ई साॻी आहे इहा ॻाल्हि आहे पर छा अरे पर कुछ भी ना लेटाइस तुम करे से बनी अमी असल गोलियों ने फड़ पार से डस फड़ पारियास गोलियों हणास वो मारियास त पोइ मां जेल हलियो मूंखे इन निभागे झलियो बि न सेठियाणी ऐं चिलकड़ी तो भी बंदूक सां वञी सूत्री साहब खे ॿुधायां किथे ज़ुल्म न थी वञे मिठल आई कदी सब पिस्टल सां किथे इहा धनु के मार को दादन वॾा ओ वॾा छा थियो जल्दी ॿुधाओ वॾा हिते त रंगी ॿियो लॻो पियो आहे अरे यो रंग मूं पंहिंजे पसंदि ते बंगुल खे लॻायो आहे तोखे रंग जी छो लॻी आहे वॾा मां इन रंग जी ॻाल्हि ई नथो कयां वॾा सेठ साहब तारे मार ला केर थो अचे छो फोन करे घुराईंदोसि नचे सेठ साहब हेड़े माहौल में नचण ठहे थो छा अदा की कदे के ॾिठम त बंदूक हथ में हुअसि खयो पई अचे ऐं मूं सेठियाणी खे ॾिठो त दूनाली हथ में अथसि लख लख जा केस हल कयूं सेठ साहब लॻे थो सॼो ॻोठ तव्हांखे मारण जे पुठियां लॻो पिया इन खां पहिरियां जो औरतुनि जे हथां मरी पओ ॿुॾी छो था मरो अरे बाक़ी तव्हांखे हिते छो विहारियो आहे सेठ साहब अफ़सोस जी ॻाल्हि आहे त एतिरा हथियार पुलिस वटि बि कोन्हनि जेतिरा हिन ॻोठ जे घरनि में आहिनि ऐं उनजो मुक़ाबिलो हिननि लठनि सां करणु ॾाढो ॾुखियो थींदो अरे मुक़ाबिलो न आहे करणो जेके तव्हांजूं वर्दियूं पातल आहिनि न इहे ई हथियार आहिनि वर्दीअ जो दाबो थींदो आहे वञो पहिरियों ॾियो तूं चुप कर तोसां नथा ॻाल्हायूं वॾा ऐं तुंहिंजो हिन बारे में छा ख़्यालु आहे सेठ साहब जे भरोसे वेठा आहियूं भला ॿियो कुझु न त घर वारनि खे पेंशन त मिलंदी अरे ॾिज न सुतली ॾिज न ऐं मां वेठो आहियां न तूं पाण असांजे आसिरे वेठो ईंदा छा पोइ ॿुधायो पहिरियों कारतूस बंदूक में वलूअ जे लाइ विधो पर हाणे जेको चुल्ह ते सो दिल ते सेठाणी पहिरीं तूं मुंहिंजी गोली खां बचंदी त अॻिते वधंदी न अमा हे ॾिस मां हथ थी वधाए अलाह जो वास्तो अथई ज़िद तां लही वञ मुंहिंजे ज़िद जी बाहि कदीअ जी क्याड़ी कटे पोइ घटि थींदी मां सेठाणी जो अॼु सिर विञाईंदसि ऐं इन आकड़ खे बि आऊंठो ॾेखारींदीमांसि ऐं मां तुंहिंजो आङूठो कटे उन आङूठे सां मिटल जो काकड़ो खणंदसि हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका चरिया स्वागत ठका न त तूं ऐं मां दुप थी वेंदासीं सूतली ओ सूतली अरे तू हेॾा कीअं मां हेॾे लिकियो बीठोसि अरे तूं जे लिकंदे त मूंखे माइन खां केरु बचाईंदो सेठ साहब खुट को न कयो असां लेडीज़ पुलिस घुराई आहे घुराई अथई न हा सुठी ॻाल्हि आहे सुठी इहो केॾी महिल पहुचंदी सेठ साहब ऑफिसरनि जी टीम निकितल आहे पहिरियां ॻोठनि मां छोकिरियूं सिलेक्ट कंदा उनखां पोइ उन्हनि खे ट्रेनिंग कराईंदा ट्रेनिंग खां पोइ छोकिरियूं ड्यूटी जॉइन कंदियूं पोइ ख़बर न आहे किथे किथे ड्यूटी लॻे हेॾे वेंदियूं सुतली तोखे कहिड़े कॾहिं पुलिस में भर्ती करायो आहे सेठ साहब ॻोठे चङे मुड़ुस आहे चङो मुड़ुसु केरु आहे मुंहिंजे ख्याल में फ़िलहाल त तव्हां आहियो मां आहियां छा चङो मुड़ुसु ग़लती थी वई लेडीज़ पुलिस भर्ती कंदा वरी छोकिरियूं चूंडींदा वरी पोइ उन्हनि जी
ट्रेनिंग थींदी वरी उहा पोस्टिंग थींदी तेसीं ताईं त मुंहिंजा हॾा बि क़बर में सड़ी वेंदा। सेठ साहिब मूंखे नथो लॻे त सेठियाणी ऐं माई कज़ी इहे हथियार खणी तव्हांखे मारण लाइ निकितियूं। जेकॾहिं अचिणो हुजे न त सवेर अची वञनि। मूंखे त लॻे थो ॻोठ में कंहिं ॿी जाइ ते वारदात थियण वारी आहे। हाणे हीअं कयो असांखे मोकल ॾियो त इहा वारदात थियण खां पहिरियां ई असां हुननि खे रोके विझूं। जहिड़ी तरह तव्हां हिते पिया रोकियो सुतली साहब इहे ॿई मायूं निकितियूं आहिनि न हिननि खे हथियार हथ में हूंदा मां त हटो कटो मुड़ुस आहियां जेकॾहिं का गोली हली पियनि न त सिधो मूंखे लॻनि। ठीकु आहे सेठ साहिब असां तव्हांजे चवण ते ॿाहिरि नथा वञूं पर जेकॾहिं ॻोठ में कुझु बि थियो न त सुभाणे हुनजो जवाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। संभाले पाण खे कोन थो सघे ॻोठ खे संभालींदो। स्कूल विच में रखे छॾिया पैर संभाल कसी अचे ई तो कारतूस कड़काट कंदो। अम्मा 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 मां मां थी ॿुधाए अलाह जो वास्तो त ईअं न कर अम्मा। मिठल परे थी त जिने सेठियाणी जो तोखे मां पेट परूड़ करे ॾेखारियां। चिरकड़ी ये डायलॉग ॿुधल ॿुधल कोन था लॻनि। ॿुधल ॿुधल न निभागा ॾिठल ॾिठल निसार जा अहिड़ा डायलॉग चवंदा आहिनि। ये छा आहे ये छा जा सोड़ बाटे छा जी सोच पुता हटी परे थियो त मां कसी खे हिलो लुकोया। मिठल जो आज हटी परे थी पंहिंजो इन सेठियाणी जो सिर खणी ॾेखारे हिन मश्करनि जे ॻोठ खे तमामु घणो बोर कयो आहे। इन सेठियाणी जो सिर खणी मश्करनि जे ॻोठ जी मां जो बोरियत ख़तमु कयां ऐं ड्रामे वारा मूंखे गुलनि जा हार पाराईंदा। गल गल भला थई बोला ओ कसी ये सेठियाणी मश्करनि जे ॻोठ जो नक आहे नक। जे सेठियाणी न हूंदी त ड्रामो बि न हूंदो यादि रखजांइ। पर जे तूं न हूंदीअ त मुल्क मैदान बाग बहार हूंदो। अचई थी गोली लालू के खड़े ए विचार करे जरूर खड़े। अरे रे छाते वात पटिया क्या थव केखे था गोलियो ओ जेको हिन जो छोरो आहे न कल्लू हां जेको हाणे मुंहिंजो थियण वारो बि छोरो आहे उहो पिस्तौल खणी खड़ा निकितो आहे अलाए काॾे आहे। ऐं इन पिस्तौल में 4 गोलियूं न पूरियूं 4 ऐं कंहिं ते न सिधो कयईं पोइ उनजो अलाह खेर करे। ऐं चाचे कल्लू कंधे इहो पिस्तौल सिधो कयो ऐं को हमरा मरी पियो त चाचे कल्लू लाइ त जेल पको आहे। जेल जी ॻाल्हि छो करी फांसी बची सघेसि थी। हा फांसी अरे बस कयो ॼाणी थी पई पयव कल्लूअ खे ॻोल्हण निकिता हो या माण्हुनि जा दिमाग़ चटण लॻा हो। हा ॿी वरी जेका डेंजर ॻाल्हि कई माना ख़तरे वारी ॻाल्हि कई ख़बर थी छा पियो थिए चइबो त मां हिन बोनी कपूर जे पुट टोनी कपूर खे दिदन पेट में सिधो गोली हणंदोसां थप्पड़ फाड़ींदोसां। हा चाचा वल्लू शर्म नथो अचे बुढ़ी नथो मरे। अरे बुढ़ी मरण में जे खौफ तो थी न ज़हर जरी जे उहा खाई मरी वञ जान छॾा चई त भला घुटो जे चई त भला विहाणो बूथ ते चढ़ी वञे मिड़ई तोखे मरणो न हूअं मरी या हीअं मरी हल फरमाइश कर कीअं मरंदे तकड़ो ॿुधा। मूं तव्हांजे पुछ ते का लत थोरे रखी। हा यार लालू हिन वीचारे जो कहिड़ो ॾोह मां बि तुंहिंजे डायलॉग सां गॾु ॻाल्हायोसि मूंखे ॻाल्हाइणो कोन हो पर वही हो हिन जो ॾोह इहो अथई त हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हिकिड़ो हमरा हिन जे पासे में गुज़रियो आहे जंहिंजो नालो आहे कल्लू हुन जे हथ में पिस्तौल आहे हिन जो संगती आहे सुञाणे पियो ही ॿई बेस्तनि जा यार अथई उन जे बावजूदि हुनखे पिस्तौल न खसी हिनखे झले ई नथो। हा यार ॻाल्हि त पंहिंजा सही कई अथई। अरे हेॾे ॼांघा हीअं जो ठोशो हाणे त लोदिड़ियूं फेराए छॾियईं तुंहिंजो फर्ज़ आहे न ईअं त तूं ईअं कॾहिं अचे हिन चयो आहे हा छो न कई रे। कहिड़ी मूंखे खुटीअ खयो हिन भागा मिली आहे मूंखे रस्ते में हरू भरू चङाई कई मां पंहिंजी बेइज़ती कराए पर बेइज़तो अॻे मां आहियां कहिड़ो फ़र्क़ु थो पए। मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई।